अस्सलाम दोस्तों, अॼु असां एशिया जे बारे में कुछ मालूमात हासिल कंदासीं। एशिया रवायती तौर यूरेशिया जो हिस्सो आहे, जिनजो ओलह वारो हिस्सो यूरोप आहे। एशिया में 48 मुल्क आहिनि, जॾहिं त 5 मुल्कनि खे अञा तस्लीम नाहे कयो वियो। एशिया दुनिया जो सभ खां वॾो खंड आहे, जिते माउंट एवरेस्ट दुनिया जी बुलंद तरीन पहाड़ी मौजूदु आहे। दुनिया में सभ खां वधीक आबादी बि एशिया जी आहे। ॾखिण ओभर एशिया में हज़ारे जज़ीरा आहिनि, जिते काफ़ी घणे तादाद में आतिशफ़शां बि आहिनि। सभ खां ख़तरनाक ज़िलज़िलो सुनामी हो, जंहिं लखें जानियूं खसी वरिती। ॾखिण उत्तर एशिया में ॿेलनि जो वॾो तादाद मौजूदु आहे। थाईलैंड, बोर्नियो, समात्रा, जावा जा ॿेला मशहूरु आहिनि। एशिया में वॾी एराज़ी वारा रेगिस्तान बि मौजूदु आहिनि, जंहिंमें थर, थल, कराकम, टिकला, गोबी, जेको दुनिया जो सभ खां वॾो डिज़र्ट आहे, उहो बि एशिया में आहे। एशिया में काफ़ी दरिया बि मौजूदु आहिनि, जिन में सिंधु, गंगा, जमुना, ब्रह्मपुत्रा, मेकांग, फुरात, दजला, सीहून, ओब ऐं लीना वॾा दरिया आहिनि। भारत सभ खां वॾी जमहूरियत ऐं चीन मुआशी ताक़त आहिनि। एशिया जी अक्सरियती आबादी दरियाहनि जे कपनि ते आहे। एशिया जे माण्हुनि जो अक्सरियती गुज़र सफ़र ज़राइत ते आहे। एशिया जा रेगिस्तानी इलाइक़ा ऐं पहाड़ तक़रीबन ग़ैराबाद आहिनि। ओभर चीन ऐं रूस में वॾियूं सनअतूं मौजूदु आहिनि, मगर जापान बिजली ऐं जदीद सनअत में मशहूरु ऐं आलमी अॻुवान आहे। तिब्बत, साइबेरिया ऐं अरबस्तान जो वॾो हिसो पोख जे क़ाबिल न आहे। सभ खां वधीक ज़रख़ेज़ ज़मीनूं पाकिस्तान, भारत, चीन ऐं बांग्लादेश जूं आहिनि। दोस्तों, अगर असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजी वीडियो खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां पिणु शेयर कंदा। महिरबानी। मिलंदासीं ॿी वीडियो में।